अहम ख़बर वास्ते शेयर कंदालू सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी सिंध में ताज़ो पियल बरसातुनि दौरान थियल हादसनि ऐं वाक़िअनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। PDA में मूजिब सिंध में 20 जून खां 10 जुलाई ताईं पियल बरसातुनि दौरान कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाक़िअनि ऐं हादसनि दौरान 29 ॼणा फ़ौत ऐं 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे अंगनि अखरनि मूजिब बरसाती वाक़िअनि दौरान फ़ौत थियल 14 ॼणनि जो वास्तो कराची सां आहे, जंहिंमें ॾखण ज़िलो, कराची सेंट्रल ऐं मलीर ज़िलो शामिल आहे, जॾहिं त ठठे में 7 ॿारनि समेत 9 ऐं ख़ैरपुर में 2 ॼणा बरसात सबबि फ़ौत थी विया आहिनि। ख़बर नाज़रीन अवां सां हिकु ॿियो शेयर कंदासूं। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी सिंध में ताज़ो पियल बरसातुनि दौरान थियल हादसनि ऐं वाक़िअनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। PDA में मूजिब सिंध में 20 जून खां 10 जुलाई ताईं पियल बरसातुनि दौरान कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाक़िअनि ऐं हादसनि दौरान 29 माण्हू फ़ौत ऐं 11 ॼणा ज़ख़्मी थिया। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे अंगनि अखरनि मूजिब बरसाती वाक़िअनि दौरान फ़ौत थियल 14 ॼणनि जो वास्तो कराची सां आहे, जंहिंमें ॾखण ज़िलो, कराची सेंट्रल ऐं मलीर ज़िलो शामिल आहिनि, जॾहिं त ठठे में 7 ॿारनि समेत 9 ऐं ख़ैरपुर में 2 ॼणा बरसात सबबि फ़ौत थी विया। ख़बर नाज़रीन अवां सां हिकु ॿियो शेयर कंदासूं। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी सिंध में ताज़ो पियल बरसातुनि दौरान थियल हादसनि ऐं वाक़िअनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। PDA में मूजिब सिंध में 20 जून खां 10 जुलाई ताईं पियल बरसातुनि दौरान कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाक़िअनि ऐं हादसनि दौरान 29 माण्हू फ़ौत ऐं 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे अंगनि अखरनि मूजिब बरसाती वाक़िअनि दौरान फ़ौत थियल 14 ॼणनि जो वास्तो कराची सां आहे, जंहिंमें ॾखण ज़िलो, कराची सेंट्रल ऐं मलीर ज़िलो शामिल आहिनि, जॾहिं त ठठे में 7 ॿारनि समेत 9 ऐं ख़ैरपुर में 2 ॼणा बरसात सबबि फ़ौत थी विया। ख़बर नाज़रीन अवां सां हिकु ॿियो शेयर कंदासूं। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी सिंध में ताज़ो पियल बरसातुनि दौरान थियल हादसनि ऐं वाक़िअनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। PDA में मूजिब सिंध में 20 जून खां 10 जुलाई ताईं पियल बरसातुनि दौरान कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाक़िअनि ऐं हादसनि दौरान 29 माण्हू फ़ौत ऐं 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे अंगनि अखरनि मूजिब बरसाती वाक़िअनि दौरान फ़ौत थियल 14 ॼणनि जो वास्तो कराची सां आहे, जंहिंमें ॾखण ज़िलो, कराची सेंट्रल ऐं मलीर ज़िलो शामिल आहिनि, जॾहिं त ठठे में 7 ॿारनि समेत 9 ऐं ख़ैरपुर में 2 ॼणा बरसात सबबि फ़ौत थी विया। ख़बर नाज़रीन अवां सां हिकु ॿियो शेयर कंदासूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿियो शेयर कंदासूं। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी सिंध में ताज़ो पियल बरसातुनि दौरान थियल हादसनि ऐं वाक़िअनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। PDA में मूजिब सिंध में 20 जून खां 10 जुलाई ताईं पियल बरसातुनि दौरान कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाक़िअनि ऐं हादसनि दौरान 29 माण्हू फ़ौत ऐं 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी मूजिब अंगनि अखरनि मूजिब बरसाती वाक़िअनि दौरान फ़ौत थियल 14 जो तालुक़ु कराची सां आहे, जंहिंमें ॾखण ज़िलो, कराची सेंट्रल ऐं मलीर ज़िलो शामिल आहे, जॾहिं त ठठे में 7 ॿारनि समेत 9, ख़ैरपुर में 2 ॼणा बरसात सबबि फ़ौत थी विया। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदासूं। PDA में सिंध में ताज़ो पियल बरसातुनि दौरान थियल हादसनि ऐं वाक़िअनि जा अंग अखर जारी कया आहिनि। सिंध में 20 जून खां 10 जुलाई ताईं बरसातुनि दौरान 29 माण्हू फ़ौत ऐं 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। PDA में पारां जारी कयल अंगनि अखरनि में इहो चयो वियो आहे बरसाती वाक़िअनि दौरान फ़ौत थियलनि मां 14 जो तालुक़ु कराची सां ॿुधायो वञे थो।
पीटीएम नाज़ीन अंग अखर जारी कया आहिनि। सिंध में 20 जून खां 10 जुलाई ताईं बरसातनि दौरान 29 माण्हू फौत ऐं 11 ॼणा ज़ख़्मी थी विया। बरसाती वाक़िअनि दौरान फौत थियलनि मां 14 ॼणनि जो वास्तो कराची सां आहे। पीटीएम अंग अखर जारी करे छॾिया आहिनि।